टाइम मुझी 4500 को भी चढ़ियल आहे उमिरि को साल 40 सालन को 35 सालन को हिकिड़ो ई सेठ आहे मुंहिंजो। अस्सलाम दोस्तों, असां सां मौजूद है सिंध जो शहजादो फैज़ मोहम्मद ममदानी मदीना का सऊदी अरब जे शहर जिद्दा में आयो आहे। रेस आज़म खान रोदरानी जी बैठक ते असीं टोटल संगत गॾु थिया आहियूं ऐं हाजी फैज़ मोहम्मद खां असां पुछा कंदासीं त हाजी फैज़ मोहम्मद पाण केरु आहे, किथां आया आहिनि, घणो अर्सो सऊदी अरब में रहिया आहिनि। फैज़ मोहम्मद तव्हांखे सभ खां पहिरियां भलीकार था चऊं जो तव्हां असां जिदे वारनि ॾे मदीना खां आया हो, वरी वरी तव्हांजूं महिरबानियूं। फैज़ मोहम्मदानी पाण केरु आहिनि, किथां जा आहिनि, सऊदी अरब में घणो टाइम थी वियो आहे? अस्सलाम वालेकुम, जिए लतीफ़ जिए सिंध, पाण कंदकोट जाऊं। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हांजी वॾी महिरबानी जिद्दे में तव्हां घुरायो, अल्लाह तव्हांखे ज़िंदगी सलामत रखे। इहा बि तव्हांजा शुक्र अदा कयां थो हाजी साहब खे, हाजी रेस आज़म रोदरानी जी वॾी महिरबानी। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखियो, जेतिरो मान तव्हां ॾिनो, जेतिरी तव्हां इज़त हिते असांखे ॾिनी, तव्हांजी लख लख कुर्ब। मां पाण कंदकोट जो, अल्लाह ख़ैरु करे असांखे वक़्तु 30-40 साल गुज़री वियो आहे मदीने में। तक़रीबन मुंहिंजी उमिरि 10 साल हुई, मां मदीने में आयो आहियां। हिन टाइम मुंहिंजी 4500 को भी चढ़ियल आहे उमिरि। माशाअल्लाह, हिनमहिल बि तव्हां शहज़ादा लॻा पिया, हिन ॻाल्हि में का बि शक न आहे। माशाअल्लाह, ज़बरदस्त। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो, ज़िंदगी सलामत रखंदो। असांजो पंहिंजो सेठनि सां गॾु पंहिंजो कारोबार आहे, माशाअल्लाह, पंहिंजो कारोबार सेठनि सां गॾु, सम्झे बाबा। अल्लाह ख़ैरु करे, उन सां गॾु हूंदा आहियूं, उथणु वेहणु कारोबार पंहिंजे सेठनि सां गॾु हूंदा आहियूं। अल्लाह उन्हनि खे ज़िंदगी सलामत रखे। सेठ बि मुंहिंजो हिकिड़ो ई आहे, जेको साल 40 सालन को 35 सालन को हिकिड़ो ई सेठ आहे मुंहिंजो। माशाअल्लाह, सेठ बि कोन आहिनि, ज़बरदस्त। तव्हांजो खूबियूं न ॾिठियूं। 40 साल असांजा जेका कुराड़ा हुया, जेका इन्हनि जा पीउ हुया, उहे गुज़ारे हाणे पुट आहिनि। उनजो असांजो ख़ानदान जेको बि आहे उन जे ख़ानदान में आहे, उन सेठनि जे में असां उन्हनि सां गॾु। अल्लाह ख़ैरु करे। बाक़ी हाणे मदीने में आयासीं, मुख़्तियार जी दावत ही, ख़ुशी साहब जी, उन जे दावत ही आयासीं हिते मदीने में, जिद्दे में। मदीने खां असांखे मुख़्तियार साहब वॾी महिरबानी ॾिनी, दावत ॾिनई, असां उन जो शुक्र अदा कयूं था, वॾी महिरबानी। पोइ हाजी साहब ॾे आयासीं बैठक ते, बाबा असांजे अचो, रेस हाजी आज़म खान रोदरानी, अचो बाबा असां ॾे, असांजी बैठक ते अचो, दीदार कराए वञो। उन वॾो मान ॾिनो, अजरक पाराए, गुल पाराए, उन जा शुक्र ई गुज़र कयूं था। असांखे असां हिन जो थोरो नथा लाहे सघूं, हक़ीक़त में, पर मदीने ईंजो बाबा, अल्लाह ख़ुशि रखंदो, लाज़िम असांजी दावत बि खणिजो, महिरबानी। ॿियो को हुकुम आकाम आहे त बाबा ॿुधाए, हुकुम कर साईं। न अच्छा शहज़ादो त उहे थी इंशाअल्लाह, अल्लाह ख़ैर कंदो। ॿियो को असांजे लाइ हुकुम आकाम आहे? न, तव्हां 10 साल जॾहिं सऊदी अरब आया हो त उतां तव्हां रोज़गार जे लाइ सऊदी अरब आया हो? मुंहिंजा हिते सभु भाइर, मुंहिंजो कुटुंब, मुंहिंजो कबीलो मदीने में। हिते मदीने में? मदीने में। मदीनो आहे, माण्हू हर माण्हू हाणे तक़रीबन हे जेका टैक्स लॻा, इन्हनि में कुझु वापसि हुया, कुझु हिते हूं, पर कफ़ीली असांजो हिते, हर शइ हिते। अरबी भी माशाअल्लाह फुल, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। वाह वाह, जबरदस्त। पोइ पाकिस्तान तव्हांजो चक्कर बकर बि लॻंदो? चक्कर थींदा आहियूं, वेंदा आहियूं 4 साल को बाद, 5 साल को बाद, कॾहिं साल को बाद। आज़ाद पखी हूं, पोइ कॾहिं हिते त कॾहिं हुते। वाह वाह, जबरदस्त। अल्लाह ख़ुशि कंदो। ॿियो को कमकार असांजे लाइ हुकुम आहे? वॾी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो ऐं पंहिंजो क़ीमती मौक़ो बि ॾिनो, तव्हांजी ख़ुशी थी ऐं रेस असांखो वरितो हुई, तव्हांजी महिरबानी। अल्लाह ख़ैरु कंदो, पर माण्हुनि खे हिदायत ॾेई छॾ बाबा, हिननि खे चओ ख़्यालु कयो। बिल्कुलु, ॾिसो न, असांजा जेके सिंध वासी जिते बि आहिनि, उहो दुनिया खे ख़बर आहे। हा, बिल्कुलु बिल्कुलु, मुस्बत कमेंट कंदा कयो ऐं हर कंहिंजी इज़त जो ख़्यालु कंदा कयो। तव्हांखे ख़बर न आहे त केरु केतिरी इज़त जो मालिक आहे ऐं इज़त ज़िलत अल्लाह जे हथ में आहे। सो बहितरीनु मोज़िज़ ऐं रेस आज़म खान रोदरानी साहिबु बहितरीनु शख़्सियत आहे, माशाअल्लाह। चाचा मंज़ूर ब्राह्मणी न, माशाअल्लाह, फ्राम बानसैदाबाद खां, ऐं अब्दुल अज़ीज़ शाहणी फ्राम बानसैदाबाद चिनी खां, कोसा साहिब माशाअल्लाह वेठा आहिनि, ज़बरदस्त। असांजा हे दोस्त माशाअल्लाह वेठा आहिनि ऐं ज़बरदस्त मज़ो आयो, कचहरी थी हाजी फैज़ मोहम्मद ममदानी सां। सिंध जो शहज़ादो, इन ॻाल्हि में को शक न आहे, छो जे सिंधी टोपी, सिंधी अजरक कपिड़ो ऐं माशाअल्लाह शहज़ादो त आहे ऐं ऑलरेडी लॻे पियो। तव्हां पाराई अते साईं जी महिरबानी, गुल पाराए, उन जी महिरबानी, उन जे तॾे ते वेठा आहियूं, उनजो लख शुक्र अदा कयूं था। अल्लाह उनखे ख़ुशि रखे, ज़िंदगी सलामत रखेसि। वॾी वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। को हुकुम आकाम आहे त हुकुम कयो साईं। कुर्ब कुर्ब, महिरबानी, वॾी वॾी महिरबानी, वॾी वॾी महिरबानी।